पसंद जी शादी कंदड़ जोड़े घोटकी तालके खानगढ़ के रहवासी नौजवान कुर्बान अली और मिसमात बीबल आला अख्तियारन खां तहफ़ुज़ जो मुतालबो कयो आहे। उन सिलसिले में ॻोठ मिठू माची जी रहवासण मिसमात बीबल धी कुर्बान अली पंहिंजे मुड़ुस मोहम्मद आरिफ वल्द पीरबख़्श सोलंकी सां गॾु सखर जी अदालत में तहफ़ुज़ लाइ दरख़्वास्त दाख़िल कराइण बाद अदालती अहाते ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मूं पंहिंजी मर्ज़ी सां कज़न आरिफ सोलंकी सां पसंदि जो परणो कयो आहे, जंहिंखां पोइ असां ॿई ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। मूंखे कंहिं बि अॻवा न कयो आहे ऐं न ई ज़ोर ज़बरदस्ती कई वई आहे। जॾहिं त मुंहिंजा माइट ऐं कुझु शेरपसंद माण्हू जंहिंमें अली नवाज़, ख़ादिम हुसैन, हाजी बानू, मियांदाद, बशीर, हाजी कुर्बान अली, एहसान ऐं ॿिया मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस खे क़त्ल करणु चाहिनि था। आला अख्तियारनि खे अपील आहे त तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।